सवाल कयो मां साईं जेको ये तव्हां एहतिजाज कयो हिन बारे सां छा चवंदव सर? हीअ जेको टियों ॾींहुं आहे एहतिजाज तालाबंदी कई वई आहे। साईं असुल में छा आहे जो ही गुंगी ॿोड़ी हुकूमत आहे। सिंध इम्प्लाइंस अलायंस जे सॾ ते असांजो ही टियों ॾींहुं आहे तालाबंदी जो हली रही आहे ऐं कामयाबी सां हली रही आहे, जंहिंमें सभु डिपार्टमेंट्स बंदि आहिनि। सिंध जो सॼो कारोबार बंदि आहे, पर ही जेके ऐवाननि में सुतल आहिनि, जेके ऐवाननि जे हिन अवाम जे पैसनि ते अयाशियूं करण वारा, उन्हनि ते को बि असरु कोन थो पए। पर उन्हनि खे ॿुधाए छॾियूं त तव्हांखे मोटी असांजे गले हिन रस्तनि रोडनि ते अचिणो आहे, हिननि घटियुनि में अचिणो आहे। हिते असांजा उस्ताद ऐं असांजा बच्चा तव्हांजो घेरा कंदा, हिननि MPs MNA जो घेरा कंदा। तव्हां भले गुंगा थी वियो, पर असां पंहिंजा हक़ वठी पोइ छॾींदासूं। हींअर असांजी 5 ॾींहंनि जी तालाबंदी आहे। उन खां पोइ 6 अक्टूबर ते बिलाल हाउस जे अॻियां हिकु मेगा प्रोटेस्ट थींदो, जेको केतिरा ॾींहं जारी रहंदो। ऐं बिलाल साहब खे असां हिन तवसत सां गुज़ारिश कयूं था, महिरबानी करे हीअ जेकी तुंहिंजी काबीन आहे, जेकी माण्हुनि खे थपड़ू थी हणे रोडनि रस्तनि ते शागिर्दनि खे ऐं मुलाज़िमनि खे, उन्हनि खे सिधो करे, न त पाण ई अवाम सिधो हिननि खे करे छॾींदी। ऐं असां मुलाज़िम कलम रखंदड़ आहियूं ऐं इहो कलम जेको आहे हिननि खे ॿुधाए छॾींदो त छा रिज़ल्ट तव्हांजी ईंदी हाणे इलेक्शन जी।